अस्सलाम वालेकुम दोस्तों। साइम सदाइम करीम थे सिंधु सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। दोस्तों, सुधरियल दुनिया में, सुधरियल मुल्कनि में, दुनिया जे सुधरियल मुल्कनि में, सुधरियल खितनि में उतां जूं हुकूमतूं, उतां जी ताक़त हूंदियूं आहिनि, उतां जूं हुकूमतूं, उतां जो भरवसो हूंदियूं आहिनि, उते जा हुक्मरान माण्हुनि जा हॾ ॾोखी ऐं ज़िम्मेवार हूंदा आहिनि। मां एज़ अ सियासी कारकुन इन ख़्याल जो आहियां, पोइ माण्हू खणी छा बि सम्झनि, माण्हू खणी छा बि चवनि, माण्हुनि जो ज़हन कहिड़ो बि कमु करे, पर मुंहिंजो घटि में घटि इहो ख़्यालु आहे त जमूरियत मतिलबु हीअ जमूरियत न जेको हिन महिल शहबाज़ ऐं ज़रदारी वारी जमूरियत आहे। असली जमूरियत, अवाम जी चूंडियल नुमाइंदगी वारी जमूरियत, मुसलत माण्हुनि जो टोलो न, क़ाबिज़ माण्हुनि जो टोलो न, यज़ीदी तख़्त हासिल करण लाइ हर हद पार कंदड़नि जो टोलो न। जमूरियत जंहिंजो नालो वाक़ई जमूरियत आहे, जेका जमूरियत दुनिया जे सुधरियल मुल्कनि में हुकूमतूं ठाहे वेठी आहे, जेका हुकूमतुनि में मौजूदु आहे, जेका जमूरियत दुनिया जे सुधरियल मुल्कनि जे बाशिंदनि खे लाभ ॾिए पई, अहिड़ी जमूरियत, अवाम जो चूंडियल नुमाइंदो, न दांधली ज़दा को वॾेरो बोतार पीर मीर या शख़्सियत, न ई हथ ठोकियल मड़ियल मुसलित थियल को माण्हू, को शख़्सियत, को पार्टी। जमूरियत उहा जेका असां मां जमूरियत हुजे, असां मां चूंडियल माण्हू हुजनि, असांजे ॾुखनि दर्दनि खे सम्झनि ऐं असांजी भलाईअ लाइ हर काविश कनि, हर कोशिशि कनि। हू पंहिंजी ज़िमेवारी सम्झनि त जन माण्हुनि असांखे वोट ॾिनो आहे, उन जी असां ते ज़िमेवारी आहे। तोड़े जो वोट ॾियणु, असांजे तक जो चूंडियल वोट ॾियण वारो बि असांजो ज़िमेवारी आहे, वोट न ॾियण वारो ऐं मुखालिफ़ खे वोट ॾियण वारो बि असांजो ज़िमेवार आहे, असांजी ज़िमेवारी आहे। छो जो नुमाइंदो कंहिं बि तक जो नुमाइंदो हूंदो आहे, कंहिं बि मख़सूस टोले जो, मख़सूस पार्टी जो नुमाइंदो न हूंदो आहे। उहा जमूरियत कंहिं बि डिक्टेटरशिप, कंहिं बि आमिरियत, कंहिं बि मड़ियल टोले, कंहिं बि माफ़िया, कंहिं बि मुसलत माण्हुनि खां हज़ार भेरा बहितरीन आहे, जेका जमूरियत दुनिया जे सुधरियल मुल्कनि में राइज आहे। उते जा माण्हू हुकूमतुनि जी पोइवारी कंदा आहिनि, हुकूमतुनि जे अहकामनि जी पोइवारी कंदा आहिनि, हुकूमत जे मामलनि में इंटरफेयर न कंदा आहिनि। उते न समाजी इतिहादनि जे नाले ते ब्लैकमेलिंग कई वेंदी आहे, उते न नंढनि नंढनि NGO जी का हैसियत आहे, छो जो उते हुकूमतूं कमु कंदियूं आहिनि, उते समाजी इतिहाद जी गुंजाइश ई न हूंदी आहे। पर असां वटि मजबूरी आहे त माना हिते का बि हुकूमती दुर, को बि इदारो, का बि पंहिंजो पोस्ट ते वेठल कामोरो उहो पंहिंजी ज़िमेवारी नथो सम्झे जेसिताईं उनखे प्रेशराइज़ नथो कयो वञे, जेसिताईं उन जे ख़िलाफ़ु एहतिजाज नथो कयो वञे, उन जे ख़िलाफ़ु हड़ताल नथी कई वञे, जेसिताईं उन जो कारो मुंहुं नथो कयो वञे, तेसिताईं हुनखे पंहिंजी ज़िमेवारी यादि नथी अचे। उन आड़ में पोइ कुझु पंहिंजो मफ़ाद परस्त टोला, कुझु उन्हनि जा ई वॾा रखियल गुमनाम माण्हू बि पंहिंजो कमु टपाए था वञनि। बहरहाल अचूं था पंहिंजी असुल ॻाल्हि ते, त हुकूमतूं जेके हूंदियूं आहिनि पंहिंजो कमु कंदियूं आहिनि, पर असां वटि हर आए ॾींहुं को माण्हू अचे थो, अची पंहिंजो मौक़िफ़ रखी थो वञे
सिंध जी वहदानियत ते ॻाल्हाए थो वञे, सिंध जी 5000 साल जी तहज़ीब ते ॻाल्हाए थो वञे, सिंध धरतीअ जे ख़िलाफ़ु बकवास करे थो वञे, सिंध जे असली बाशिंदनि ख़िलाफ़ु बकवास करे थो वञे, का हुकूमत नज़र नथी अचे, को टोलो नज़र नथो अचे, को अहिड़ो पंहिंजो सिस्टम इंतिज़ामिया नज़र नथी अचे जो उन्हनि खे क़ाबू करे। छो जो असां वटि हिते मुसलत ऐं मढ़ियल माण्हू आहिनि। ही पाण चोर आहिनि जेके चूंडजी चोर दरवाज़े खां आया आहिनि। ही अवाम जे ख़्वाहिशुनि ते, अवाम जी चूंड ते न आया आहिनि। पोइ हू पंहिंजे सिर बचाइण लाइ, पंहिंजे पेट गुज़रण लाइ पोइ उन्हनि शयुनि ते ध्यानु नथा ॾियनि, बसि पंहिंजी कुर्सीअ में हथु मज़बूत विझी वेठा हूंदा आहिनि त असां पंहिंजी कुर्सी बचायूं, पंहिंजी इज़त बचायूं। पोइ कॾहिं कराचीअ मां सैयद बासित जहिड़ो हिकु लूसी छोरो उहो बकवास थो करे, कॾहिं कराचीअ मां ही MQM जा जेके पालियल 4, 5, 8 लूसी जंहिंखे कंहिं ज़ोर ते खणी ऐं हिन वक़्तु पंहिंजो असेंबलियुनि में पहुचायो आहे, उहे बकवास कनि था सिंध जी वहदानियत ख़िलाफ़ु, सिंध जे पंहिंजो ॿोलीअ ख़िलाफ़ु, कराची ऐं सिंध जे मामिलो रखनि था ऐं कराचीअ खे सिंध खां धार करण जी कोशिशि कनि था। उते ही लूसी ऐं चोर गवर्नर बि वेठो हुजे, वेही ऐं उन्हनि सां पंहिंजो चवे थो पहिरियों मां हिननि जो कारकुन आहियां, उन ख़िलाफ़ु अड़े जेको कानून आहे उन मुताबिक़ त एक्शन खणो, उन्हनि खे पटो विझो त ही हरामी तव्हां कहिड़े मामले खे माना सिंध तव्हांखे घटि ॾिनो आहे, तव्हांजा पेट बुखिया अंग उघाड़ा वॾा आया, असां उन्हनि खे पंहिंजो जीउ ॾिनोसीं, जायूं ॾिनियूंसीं, पंहिंजियूं मिल्कियतूं ॾिनियूंसीं, नौकिरियूं ॾिनियूंसीं, वापारु ॾिनोसीं, सिंध जा वॾा शहर ॾिनासीं, इन लाइ त तव्हां सिंध जे वालार कयो, सिंध खे ॿ हिसा करण जे लाइ तव्हां बदमाशी कयो, कूड़ ॻाल्हायो ऐं तव्हां कोशिशूं कयो। मूंखे हिन सॼे मामले में हिन मढ़ियल हुकूमत मढ़ियल पर सॾाइनि त सिंधी था न, मां त हक़ीक़त इहा आहे सिंध जी असेंबलीअ में वेठल 95% माण्हुनि खे सिंधी न सम्झंदो आहियां। मुंहिंजो ख़्यालु ज़ाती आहे, थी सघे थो मां ग़लति हुजां, पर मां साबित करे सघां थो त इहे 95% पंहिंजे मफ़ाद जा, पंहिंजे अबनि ॾाॾनि जे देश जा सचा आहिनि, सिंध सां सचा न आहिनि। पर जॾहिं तव्हां सिंध जी हुकूमत संभाले मुराद शाह, नासिर शाह, शर्जील मेमण, हूअं त सिंधियुनि लाइ वॾा माना इहो रहज़न ऐं फिरोन लॻा था वतनि, हिते हिननि जी छो थी माना मत मुंझी वञे। एक्शन ॾेखारियो, जेके बदमाशी कनि था, सिंध खे धार करण जूं ॻाल्हियूं कनि था, कराचीअ खे सिंध खां धार करण जूं ॻाल्हियूं कनि था, उन्हनि ख़िलाफ़ु एक्शन खणो। तव्हां साबित करे ॾेखारियो त तव्हां थोरा ऐं थोरा पर गैरतमंद त आहियो। सिंध जो केस विढ़ो, सिंध जे नुमाइंदगीअ जे नाले ते जेकॾहिं तव्हां हुकूमत कयो था त सिंध खे सम्झो, सिंध जे बका खे सम्झो, सिंध जे माण्हूअ जे ख़दशात खे सम्झो। ईअं न त सुभाणे सिंध जो माण्हू तव्हांखे पंहिंजे घरनि ॾे अचण जहिड़ो बि न छॾे। पर मां सम्झां थो ही 95% जेके सिंध खे पंहिंजी माउ नथा सम्झनि, MQM वारनि इन्हनि दलनि सां गॾु, उन्हनि जा त ॿाहिरि जाइदादूं ठही वियूं आहिनि, एतिरो करप्शन कयो अथनि जो हणी असांजे माण्हूअ खे दुनिया जे माना अज़ियतनाक तरीन माना अज़ियतूं भोगींदड़ क़ौमुनि में शामिलु करे छॾियो अथऊं। हिननि त वॾा मलकियतूं पंहिंजे ॿाहिरि छॾियूं हूंदियूं, पर छा तंहिं हूंदे बि तव्हांखे कुर्सीअ जंहिं सिंध कुर्सी ॾिनी आहे, जंहिं सिंध जे नाले ते तव्हां कुर्सी वठी वेठा आहियो, तव्हांखे एतिरी ग़ैरत नथी अचे त उन लाइ कोशिशि वठो। इन्हनि सैयद बासित जहिड़नि इहे अहिड़ा 5, 8, 10, 15 आहिनि, वधीक न आहिनि। जेकॾहिं तव्हां गैरत कंदव, ही हिकिड़े ॾींहं जो कमु बि न आहे ऐं इन्हनि खे क़ाबू करे, इन्हनि खे जेल में हणो, इन्हनि खे बदमाशनि खे इन्हनि खे लगाम विझो, पटो विझो, न त सिंध तव्हांखे पटो विझंदी। अॼु वकीलनि जेको साबित करे ॾेखारियो आहे, असां वकीलनि खे सलाम पेश कयूं था ऐं उमेदु कयूं था वकील सिंध जो गैरतमंद औलाद थी हिननि रहज़ननि
रहबरनि जे रूप में रहज़ननि वेठल सिंध ते हुकूमत कंदड़ मुसलत माफ़िया जी अखियूं खोलींदो, कननि मां धुआं कढंदो ऐं हिननि खे यादि ॾियाराईंदो त सिंध अञा सुंड नाहे थी। जीए सिंध, जीए लतीफ़।